Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई हकीम साहब इहो थई मरीज़ इनखे चङी तरह ॾिस हिक दफ़ो मुंहिंजी फरमाइश ते बि ॾिसेसि हिकु दफ़ो तुंहिंजे करे बि वरी बि ॾिठुमि ॾिसेसि खणी मुंहिंजे करे ई वरी बि ॾिठुमि न वठी मां आयो आहियां ॿियनि जी फरमाइश थो करी केरु रुपयो कोन घोरींदी वरी बि पैसा मूंखां मिलंदई मुंहिंजी फरमाइश ते ॾिसीसि मां चङी तरह ॾिठुमि मुंहिंजी फरमाइश ते तुंहिंजी फरमाइश ते ॾिठुमि पूरा थी विया मवाली जा अञा आहिनि न हूअं त तक़रीबन सभु पूरा थी विया जेको मुंहिंजो न हिकिड़ो अञा आहे सेठ धनु हा हकीम साहब हिकिड़ो दफ़ो सेठ धनु जी फरमाइश ते बि ॾिसीसि हल बाबा सेठ धनुअ जे करे बि ॾिठो मांसि मवाली ई त न ॾोह कयो छा हा हिकु दफ़ो इदन करे बि ॾिसीसि ईदन जे करे बि ॾिठो मांसि पोइ जुमन जे करे बि ॾिसी छॾीसीं वरी इहो बि लथियलु हुजे सुभाणे वरी मछलो कंदो जुमन जे करे बि ॾिठो मांसि ईअं ॾिसंदो रहो मरीज़ चाक थी वेंदो अलाह कंदो अञा हिकु आहे सूबेदार सूतली हा हकीम साहब सूबेदार सूतली बि असांजे ॻोठ जो ऑफिसर आहे उन जे करे बि ॾिसीसि उन सां हिकिड़ो मंदो सिपाही उन जे करे बि ॾिसीसि उन सां हिकिड़ो ॿियो सॼो सिपाही मिड़ेई सभिनि जे करे ॾिसीसि हल बाबा सूबेदार सूतली जे करे बि ॾिठो मांसि बसि न हाणे ॿियो त कोई बि कोन्हे न ॿियो कोन्हे को हा लाली चिलकणी सुरीली सेठियाणी ॿार पैस वरी बेहोश थी वियो हिन मां त फासी आहे सेठ धनु धोबी तव्हांजी हेडलाइट भॻी पई आहे अरे रुगो हेडलाइट सॼो कमु ऊंधो लॻो पियो आहे धनु धोबी तव्हांखे हणण नथी अचे हाणे गोभी उन करे मूंखे हिकिड़ी दरख़्वास्त लिखी ॾियो दरख़्वास्त लिखी ॾियां कंहिंजे बारे में हे त ॾोहारी ॿधी सेठ धनु धोबी ॾोह थी वञे त बि कोन सुधरे बाबा ॾोह ख़तमु थी विया त दुनिया कीअं हलंदी दुनिया खे हलाइण जे लाइ ॾोह ई ॾोहारनि जी हिमत अफ़ज़ाई करणी पवंदी इहो फर्ज़ु मां बकलम ख़ुदि पाण अदा कंदुसि त पोइ छाजी दरख़्वास्त पियो लिखाई ॻोठ जी साफ़ सुथराईअ जी सफ़ाई को पुलिस जो कमु आहे असां पुलिस वारा आहियूं सफ़ाई कराइण म्युनिसिपल वारनि जो कमु आहे असांजो न आहे त बाक़ी छाजी दरख़्वास्त तोखे लिखी ॾियां मूंखे दरख़्वास्त लिखी ॾे हकीम हणखण हैदराबादी खे गिरफ़्तार करण जी न बाबा न ईअं न कजे जेकॾहिं हकीम जेल हलियो वियो त ॻोठ जे ॾाह को मर्दनि ऐं ॾाह को मायुनि जो इलाज केरु कंदो इहो हकीम इलाज कंदो जेको हर बेहोश थी थो वञे मूंखे त लॻे थो मिखिर थो करे मूंखे इजाज़त ॾियो त अहिड़ा 7 पतरा रखांसि पुठाड़ंदे जो सभु जड़ी बूटियूं सिरी वञांसि न सुतली साहब इहो कमु न कजे लॻे थो त मवाली हकीम हणखण जी चाह ते कंहिं ॿिए हकीम खे वठी आयो हाणे पवई हकीम हीअं काछे जो दांत हे 4 साढ़ा पीता थी देगड़नि वारा एतिरो पाणी थो पी ऐं मोगो करे वेठे टिकी फोटो मरीज़ छोटो छोकी मरीज़ कोन छिटो तूं बि मस छुटो हिन बीमारीअ मां जेको हर बेहोश थो वञी हाणे ॿेली उहे बि विया जिन तोखां उघरा सुवाल बि तोखे बेहोश कयो हाणे त महिरबानी करे बेहोश न थिजांइ मवाली हिन जी बि बटिजी वई आहे छा जिन्स खैंस हा यार जॾहिं दिमाग़ सही हुयसि न सॼे ॻोठ सां खई सघंदो पर हाणे जॾहिं खां फुआरो लॻो अथसि न हाणे मां मरी वई अथसि चुप कयो वेठो आहे छाजी खई सघंदो रुगो बुबकाई तोते वांगुरु हीअ काट अड़े जिन्स थो चवे जॾा अच्छा जिन्स थो चई हा उहो वरी भाग वारो आहे हिन जे घर में का माई कोन हिन त हिन जी बि जिन्स मटिजी वञे हिन जी थींदी टेस्ट पेस्ट छाजे लाइ हे सॼी ज़िंदगी न ॾंदण ॾिनो आहे कंहिं महिल लहीअ जो कंहिं महिल निम जो कंहिं महिल खबड़ जो हा चई थो त भला पेस्ट वाट में विझोसि नक में विझोसि हिन जे दिमाग़ जी टेस्ट वठंदुसि
हिन सां कंदुसि सवाल ऐं वरी हिन खे ॾियणा पवंदा जवाब। कबाब कबाब खाराइसि भली पर 2 टिकियूं वधीक वठिजांइ त मां बि खावां। कबाब घणनि ॾींहंनि खां कोन खाधो त मां यार। अड़े कबाब न, जवाब। जवाब हा पोइ सिधो सो ॿुधा न, तूं बि मुंझां ई ॿुधो मूंखे। वलू हाणे सिधो थी वे, अचई थो। जो न न बाक़ी छा चंबो न न मोचूड़ो छा न बाबा न। बाक़ी छा भालो कुहाड़ो तीर तलवार ॿियो छा? बाबा सवाल सवाल हिकिड़ो ई सवाल। पुछीसि न, करीसि। उहा कहिड़ी शइ आहे जेका फ्रिज में रख त बि गरम रहंदी आहे? उहा कहिड़ी शइ आहे जेका फ्रिज में रखो त बि गरम रहंदी आहे? हा गरम रहंदी आहे, गरम रहंदी आहे, गरम रहंदी आहे। गरम मसालो। नेक्स्ट चङो हाणे इहो ॿुधाए त उहा कहिड़ी शइ आहे जेका अॻियां अलाह ताला ठाही आहे ऐं पोयों इंसान? ऐं सम्झ में अचे अची जेका अलाह ताला शइ ठाही। अॻियां मारा गॾु पुठियां छिक 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 ऐं कॾहिं गानो। अच्छा अच्छा यार हरी बोल चला चाप न आयो वीचारो मन लॻो पियो आहे। नेक्स्ट तूं हाणे सिर्फ़ु इहो ॿुधाए त अॼुकल्ह महिमान घर में दाख़िल थियण सां पहिरीं कहिड़ी शइ घुरंदो आहे? इहो त सभु सवाल आहे। अचे थो या अचे थी ॿी मथां शइ सम्झी त अचे थी। सुवाल जो जवाबु इहो थो अचे त मोबाइल जो सनड़ी पिन वारो चार्जर। अरे हेॾे तोखे इहा ख़बर न आहे, चरीअ खे बि ख़बर आहे, चरीअ खे ख़बर आहे, खे इहा ख़बर न आहे मुंहिंजी मोबाइल कल्ह खां वठी बंदि थी वई आहे त तूं चार्जर न आणे ॾिनो आहे। कयूं था हाय अल्लाह मरी वियसि। लॻे थो 5 आहे 6 ते पुगसि त अलाए छा थींदो। ऐं लाली मुबारकूं अथई। ॾिसी ॿुधा धीउ या पुट ऐं छोरी मां का अल्ट्रासाउंड कंदी आहियां छा? ऐं चरी मां त इन्हनि ॾींहंनि लाइ दुआऊं पई घुरां। हा उल्टियुनि जे लाइ दुआऊं? हा इन्हनि ॾींहंनि लाइ त मूं बासूं बासियूं। उल्टीअ लाइ बासूं? या अल्लाह तो मुंहिंजूं दुआऊं क़बूल करे छॾियूं। रब तुंहिंजा लख एहसान। अम्मा मूंखे अञा बि उल्टी थी अचे। भले भले तूं जेतिरी उल्टियूं कंदीअ मां ओतिरी ख़ुशि थींदसि। मां आहीं या ॾाइण उल्टियूं थी कयां त ख़ुशि थी? कर उल्टियूं त इहा ख़ुशख़बरी मां सॼे ॻोठ खे ॿुधायां। मां नाही दुश्मन आहीं, मां उल्टियूं थी करे रही आहियां, तूं वरी सॼे ॻोठ खे थी ॿुधाई। सॼे ॻोठ में मिठाई विराइण जी दिलि थी चवे। 100 रुपया खुलियो अथई, ॾे त मां मिठाई विराए अचां। बसि अम्मा मूंखे त ईअं थो लॻे तो मूंखे ॼणियो ई कोन हो के यतीम खाने मां खणी आई हूंदीअ। न मुंहिंजी मिठड़ी मूं ई तोखे ॼणियो हो। 9 महीना मूं तोखे पेट में पालियो, सूर खाधमि, मथो ॿधियमि, 40 ॾींहं खट ते वेठी हुअसि, पर तूं नाराज़ छो थी? अल्लाह असांजी दुआ क़बूल कई आहे। उल्टियूं करे करे मुंहिंजा आंड्रा था ॿाहिरि अचनि, तो इन जे लाइ दुआऊं घुरियूं त मुंहिंजा आंड्रा ॿाहिरि अचनि। न मां जेका माई उमेद सां थींदी आहे न उन खे उल्टियूं ईंदियूं आहिनि। तोखे मुबारक हुजे, तूं मां थियण वारी हुई। हाय अल्लाह मूंखे शर्म थो अचे। साईं मां सम्झी वियो आहियां त ही मश्करनि जे ॻोठ जा माण्हू मूं समेत मुतासिर थिया आहिनि। विच में ॻाल्हाए मुंहिंजो चर्चो ई ख़राब करे छॾियो सेठ धनु। कहिड़ो चर्चो? मां पियो चवां त मश्करनि जे ॻोठ जा सभई माण्हू बीमार आहिनि। वरी विच में ॻाल्हाई मूंखे ख़बर आहे तूं साॻो पुराणो चर्चो हणंदे इहो घसियल फिटल। कहिड़ो? इहो त मश्करनि जे ॻोठ जा सभु माण्हूअ जा पुट ई न आहिनि। न न न मूं वटि अञा ॿियो चर्चो हो। चर्चनि खे छॾ, इलाज कर। इलाज लाइ त मुआइनो करे रहियो आहियां मरीज़नि जो। सभु मरीज़ तूं चेक करे चुको आहीं, हाणे इलाज कर। असां तंग थी विया आहियूं। कंहिं मां? मूं मां? तो मां न, बीमारीअ मां सॼो ॻोठ जाम थी वियो आहे। सभु कम जिथे हुआ न उते रुकिजी विया आहिनि। जल्दी जान छॾा सभिनी जी। ॿुध गानो? न ॻाल्हि। कहिड़ी ॻाल्हि? बादशाह जी? न मश्करनि जे ॻोठ जी।
मश्करनि जे ॻोठ में बि ॻाल्हियूं ॿुध पियूं आहिनि छा? हा ॿुध पियूं पिया आहिनि ऐं ॿुधाए पियूं पिया आहिनि। हूंदो न भाउ यकीनन। त पोइ ॿुधा। तूं हकीम हाणे खण हैदराबादी आहीं या हुनजी फोटो कापी आई? मूंखे त बा शक पियो पए। हाणे ॾिस, मां 10 मरीज़नि मां हिकिड़े ई मरीज़ खे बचाए सघंदो आहियां ऐं 9 मरीज़नि तां हथ खणंदो आहियां। माना त 10 मरीज़नि मां 9 मरीज़ अल्लाह खे प्यारा थी वेंदा आहिनि ऐं सिर्फ़ हिकु बचंदो आहे। हाणे मां सबूत तौरु तव्हांजे ॻोठ जे 10 मरीज़नि जो इलाज थो शुरू कयां। जेकॾहिं उन्हनि 10 मरीज़नि मां 9 फिशूं थी वञनि ऐं हिकिड़ो ई बची वञे त पोइ पक सम्झजांइ त मां ई हकीम हैदराबादी हणुखणो आहियां। मिली वियो सबूत मुंहिंजो। हाणे कयूं इलाज शुरू। सुरीली अञा सुती पई मानी बि कान पचाई हूंदई। न तबियत सही न आहे। तुंहिंजी कहिड़े ॾींहुं तबियत ठीकु हूंदी आहे? उथी मानी पचा। मानी त पचायां पर पुॼे ई नथो। अटो केरु ॻोहे? हल अटो मां ई थो ॻोहे ॾियां। पर बाहि केरु ॿारे? बाहि ॿारे थो ॾियां। चुल्हे ते तो केरु रखे? हल तओ बि चुल्हे ते रखे थो ॾियां। वरी वेलण केरु हलाईंदो? हल वेलण बि हलायां थो। इहो तए ते मानी केरु रखंदो? तए ते मानी बि रखे थो ॾियां। मूं अॼु अटो बि तूं ॻोहींदे, बाहि बि तूं ॿारींदे, जॾहिं मानी बि तूं थपींदे, वेलींदे बि तूं, तए ते बि तूं रखंदे, पोइ मां छो थां? तूं मानी पचा पोइ मां थां थी। हाँ मवाली तन चुमन किथे आयो? पहुची आसीं सेठ। एॾियूं रड़ियूं थो करी मूं बोड़े ॿुधो आहे त सॼे ॻोठ खे ख़बर पई हूंदी। हा सेठ ख़ैर त आहे न? वॾी थी वई आहे गड़बड़। सवड़? सेठ सवड़ छो? सी बुखार थियो चई जा। हिते गर्मीअ में माण्हू मरनि था, तोखे सवड़ जी लॻी आहे? ईदन चुमन ने मवालीअ जो वात बंदि कयो। सेठ बंदि थी वियो त पोइ ॿुधो। ॿुधायो। लालू कल्लू घोबाटो मिठल घणा थिया? 4। सेठाणी लाली सुरीली ऐं चिलकणी घणा थिया? 8। हाँ वल्लू ऐं मवाली घणा थिया? 10। हाँ 10। 10 मां 9 लाख खे प्यारा थी वेंदा। बाक़ी बचंदो 1। अदा नंढा जीअं ता वॾा मश्करनि जे ॻोठ जे मुक़ाम में एतिरी जाइ कान्हे, किथे पूरींदा? इहो मां नथो चवां, हकीम थो चवे। हकीम हकीम आहे खुदकश बम्बार आहे या मलकन मौत जो एजेंट आहे। इन्हीअ करे त चवां थो इहो असली हकीम हणखण न आहे, मवाली कंहिं ॿिए खे खणी आयो आहे। अरे मार पयव। फुहारे मुंहिंजा कन बंदि करे छॾिया। तव्हां ॿिन्ही भाइरनि मुंहिंजो वात बंदि करे छॾियो। आख़िर इहा कहिड़ी माजरा है? ईदन चुमन कन में ॿुधायोसि। अरे ही छा? मवाली रो न। जीअं हकीम खे खणी आयो आहीं न, कुल्हे ते रखी उते ई वञी उछलाए अचीसि। आस्ते ॻाल्हाए सेठ थनू, मां बोरो एतिरो बि न आहियां। नवां सेल विझ रहिया थी त एॾो आवाज़ सां थो ॻाल्हाई। बाक़ी मां कयां थो, अचो मूंसां गॾु। बोड़ो न आहे, हेॾियूं रड़ियूं करायूं अथई, बोड़ो न आहे। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर चुरण पुरण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जगण जी कोशिश न करे। गोलियूं गोलियुनि वारी हुअण तो सांस। साहब बाबला हिते त केर बीठो बि न आहे। इहो पिस्टोल कंहिं ते थो कयो? तव्हां खे पियो जॻायां सुस्त थी आओ बीह बीह। अब असां किथे सुता पिया आहियूं, जागियूं पे था। सोतरी साहब असां हिते बीठा छो? खैरात जी मानी खाइण लाइ चढ़िया ड्यूटीअ ते बीठा आहियूं, जीअं को मश्करनि जे ॻोठ में लुच लोफर धाड़ियल काहे न पवे। साहब हितों सुबुह कोठी केर बि माण्हू न लंघियो आहे। हाँ साहब दी बी टंगिन जो जूस ही सुकी हुआ। अरे जूस सुकी वञो या शरबत? ड्यूटी करणी आहे त कयो। साहब लगे तो अॼु ॿारनि खे हराम खाइणो पवंदो। कीअं? साहब सुबुह कोठी हिकिड़ो रुपयो भिलाल जो न कमायो आहे। ज़ाहिर आहे पंहिंजी पगार मां भाॼी भुती वठणी पवंदी। लॻे थो त वल्लू वांगुरु तुंहिंजे बि दिमाग़ जा अशकियूं ठरा थिया। पघार खे चवीं थो त हराम ऐं रिश्वत खे चवीं थो त हिलाल। हट करे बि त दिमाग़ न कचो करे छॾियईं। लखनि करोड़नि जा केस ताल कनि त चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेटा वरी हे यख बि थो हणे। मार का पे हकीम के गोले गोले थकजी पिया हूं। अलाए काॾे थी वियो गुम? सुम चरियो ही मथो फिरियो थई।
हिते रोड ते मां सुम्हंदुसि छा? बाबा कहिड़ा तुंहिंजा हंध विछायल आहिनि? सुम्हणो बुम्हणो न आहे। हकीम खे ॻोल्हणो आहे, उनखे हथु करणो आहे ऐं सेठ जे हुकुम मुताबिक़ जिथां खणी आयूं तो फिटी करणो आहे वापसि। असां इहा ई ॻाल्हि था कयूं त मश्किर जे ॻोठ सॼे में ॻोल्हे थकिजी पियो हकीम खे। अलाए किथे लिखो आहे इहो मुहांडो? छाजो रे सांड्रो? असां सांड्रो ॻोल्हण लाइ कोन निकिता आहियूं, असां हकीम खे ॻोल्हण लाइ निकिता आहियूं। हकीम मिलियो, सांड्रो पाण ई ॻोल्हींदो। अदा नंढा जीअं था वॾा। यार हिन मवालीअ मां त फासी वियासीं। हाउ दा दिमाग़ ई फेरा छॾियो अथव असांजो। ॿुध पोइ अलॻि अलॻि थियो? हा अलॻि थियणो पवंदो, न त हकीम जे लफ़्ज़नि ताईं असां कंहिं कम जा न रहंदासीं। अरे कहिड़ी त पाण में कयो छुस पुस, कुझु मूंखे बि ॿुधायो, ख़बर पए त तव्हां चवण छा था चाहियो। रुगी चाबाप था ॾियो। मवाली हाणे हीअं कर, तूं हकीम खे अलॻि ॻोल्हे ऐं असां ॿई अलॻि था ॻोल्हियूंसि। हा ईअं करणो पवंदो, न त उहो लभंदो ई कोन। कहिड़ो आई? केर आई? असांजे घर में छा करण आई? लालू कल्लू काथे हो? अचो चोर पकतो आ, जल्दी कयो, रसो खणी चो, जंजीर खणी चो, चोर खे बधे पुलिस जे हवाले कयूं। टिक्की फोटो मरीज छुटो। ही त हकीम हाणे खण हैदराबादिया। हकीम तू असांजे घर में चोर वांगुरु छो आयो? दिले में फकी विझण। दिले में फकी छो? तजुर्बे लाइ। कहिड़ो तजुर्बो? इलाज वारो। कहिड़ो इलाज? 10 मरीजनि मां 9 खे मारण वारो? न न उहो त मां सेठ धनुअ खे मज़ाक में चयो हो। न न असांखे मज़ाक में बि न आहे माण्हू। हिनखे किले वञी सेठ धनुअ जे उतां ते उछलिया। हलिया हाणे वेह मुंहिंजो कुल्हे ते। न न मां जीअं आयो आहियां ईअं ई हलियो वञा थो। साहब हाणे हलो भला, राति थियण वारी आहे। फिलहाल कोन हलंदासीं, फिलहाल कमाए पोइ हलंदासीं। सिपाही ईसे जी ॻाल्हि वांगुरु त बचनि खे पघार वारे हराम खाराए खाराए थकिजी पिया आहियूं। हाणे हिलाल खाईंदासीं ऐं बचनि खे बि हिलाल खाराईंदासीं। साहब साहब हू ॾिस। ए बाबा हेॾे ॾिस। अरे रे हेलमेट छो न पातो अथई? हाँ वॾा चिंगची में हेलमेट पाइबो आहे। हा छो न पाइबो आहे? तूं त मोटरसाइकिल ते वेठो हुई न। तोखे हेलमेट हुजणु घुर्जे। साहब चालान कयूंसि। सम्झ त थी वियो। वॾा इहो त ज़ुल्म आहे, चिंगची ते बि हेलमेट। तो ते हाणे ॾोह साबित थी चुको आहे। अरे पाण खे छॾाइण चाहीं थो न, कुझु ॾेई वठी जान छॾा। छॾी थो ईअं कोन, अचे हे वठो। अरे ही छा? सिर्फ़ 100 रुपयो? असां ॿार आहियूं छा? लखनि किरोड़नि जा केस था हल कयूं। न चांहि आहे, न पाणी आहे, न बीड़ी आहे, न सिगरेट आहे। सॼो ॾींहुं दग ते बि ठाहियूं। अचे हे 300 वठो। चिलकणी ओ चिलकणी, छा है अम्मा? चवनि था त इहो हकीम हणखणो हैदराबादी घरनि में घिरी मटन ऐं तिलनि में फकी विझी थो वञे। इहा त सुठी ॻाल्हि आहे न अम्मा। धूड़ सुठी ॻाल्हि आहे। इहो हकीम चवे थो त 10 मरीज़नि मां 9 मारींदो आहियां, बाक़ी 1 बचंदो आहे। ईअं न थिए त 9 मरीज़नि मरण वारनि मां असां बि हुजूं। ऐं इहो बि थी सघे थो जेको बचण वारो 10 मरीज़ आहे उहो असां मां हिकिड़ो खुश नसीब थी सघे थो। इन हकीम जे इलाज मां बचण जी उमेद घटि आहे, उन करे दरवाज़ो बंदि करे छॾ। मथां चाई पाई घर में घिरी कुनो किनो करे वञे। कुनो? मुंहिंजो मतिलबु आहे मट या दिलो। अम्मा मवाली ऐं गोबाटे जे घर में न मटा न दिलो। असां त शाख जो पाणी पींदा आहियूं। पर वरी बि एहतियात लाज़मी आहे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे, इन खां सुठो न आहे मां पाण दरवाज़े ते बीह रहां। वेही भली रहो पर ॻाल्हाए जा न। छो? तुंहिंजो ॻाल्हाइण ॿुधी राज बि वेंदा। न बा न, मां नथो वञा, मूंखे डपु थो थिए। हल बा, तूं त पाण खे सफ़ा चिलकणी थो सम्झी। जेके माण्हू ज़ाल खे मुसीबत चवंदा आहिनि उन्हनि जे इतला लाइ अर्ज़ा
त ज़ाल मुड़स जे घर पाण न आहे ईंदी, उनखे आणण जे लाइ ॼञ वठी वञिबी आहे। एतिरो ख़र्च करे जंहिंखे घर वठी अचिजे उनखे मुसीबत न आहे चइबो। लालू चरियो त कोन थी हुई, पंहिंजी मूंसां थो ॻाल्हाई। ओयो अची वई मुसीबत। चिलकिणी अॼु मस मस अकेली वेठी हई, सदाईं तोरी मां शीशरांग वांगुरु फण खयो वेठी हूंदी आहे। मवाली आहीं त होश में न? जोश में? हा जोश में त आहियां, होश में बि आहियां उन सां गॾोगॾु। जोश ऐं होश जॾहिं गॾिजी पवंदो आहे न त पोइ माण्हूअ खे सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे। अफ़सोस हिकिड़े घर में हिकिड़ी छित जे हेठां था रहूं, कॾहिं पाण में वेही प्यार जा ॿ ॿोल न ॻाल्हायासीं। मवाली शर्म जो पाख न थई। मार पवई मिठल, चिलकिणी जे वात ते कब्ज़ो कयो वेठो हुई, जान छोन थो छॾींदे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। दिल त चवे थी त ईअं मुंडीअ मां वठी फेराए फेराए जो हणे त हीअं ई लभी न, पर छा कयां, चिलकिणीअ खे तकलीफ़ थींदी न। चिलकिणीअ खे तकलीफ़ में मां ॾिसी नथो सघां। अड़े मूंसी मरवान मिठल, चिलकिणीअ मां निकिरी छो नथो निकिरां? छा कंदे? इहो ई त ज़ुल्म आहे न। घर बि मुंहिंजो, बेइज़ती बि असांजी बि थी थिए, ऐं मां करे बि कुझु नथो सघां। मार कपे न हकीम खे आयो राज इलाज कोन थो करे। सेठ धनुअ खे चवां थो त शहर मां को भलो डॉक्टर घुराए, ॿियो कुझु करे न करे चिलकिणी जे वात मां रुॻी मिठल कढी ॾे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर धनु धोबी। अरे मां समझी वियो आहियां, तोखां हाणे इलाज कोन थींदो, इन करे गुम थी पंहिंजी शिकिल गुम कर जेका मूं ॾिठी न आहे। न सेठ धनु, ईअं सम्झ त इलाज थी वियो। उहो कीअं? मां हीअ फकी तयार करे छॾी आहे। हिन में सभिनि मश्करनि जो इलाज आहे, बस रुगो इजाज़त मिले। कहिड़ी? 10 मरीज़नि मां 9 मरण ऐं 1 बचण वारी? न, घर में वञी हिक हिक दिले में हिन फकीअ जो ज़रो ज़रो विझण जी, पोइ ॾिस त तुंहिंजे ॻोठ जा मश्किरा कीअं था ठीकु थियनि। ऐं जे ठीकु न थिया त पोइ पैसा वापसि? कहिड़ा पैसा? साईं, जेके हाणे हाणे मां तोखां वठण वारो आहियां। छाजा पैसा वठण वारो? हिन फकीअ जा साईं, जेका 125 जड़ी बूटिन मां तयार कई आहे। हिन जी हिक चपटीअ जी क़ीमत 1000 रुपयो आहे। चपटीअ जी क़ीमत 1000? हा, मां घर ॻणे आयो आहियां। जेतिरा घर ओतिरा हज़ार। हिन तिरीअ ते रखो, हिन फकीअ खे फेरायूं, घर घर जे दिले जो दीदार करायूं ऐं मश्करनि खे गोल फेरायूं। लालू थाव धोई आए न, हाणे कपड़ा भी इस्त्री कर ऐं मानी भी पचा। बाक़ी तू रुगो वेही मेकअप कजाए, घर जा सभई कम मूंखे करणा आहिनि। मां त तो मां अची फाथो आं। छा चई? वरी चो ये दंद भनी फदो त कई। शादीअ खां अॻु में केॾी न ज़िंदगी सुकून वारी, हाणे भी कुत्ते वारी ज़िंदगी खां भली थई। ॻाल्हि साॻी आहे। कीअं ॻाल्हि साॻी आहे? शादीअ खां अॻु पंहिंजी मर्ज़ीअ सां उथंदो हुउसि, पंहिंजी मर्ज़ीअ सां वेहंदो हुउसि, पंहिंजी मर्ज़ीअ सां खाईंदो हुउसि, पंहिंजी मर्ज़ी सां पीअंदो हुउसि, पंहिंजी मर्ज़ी सां ईंदो हुउसि, पंहिंजी मर्ज़ी सां वेंदो हुउसि। क़िस्मत जी ॻाल्हि आहे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।